बोल गणपति देव की जय। हरिओम नमो नारायण। अज सिंधी भाषा में गणेश चौथ जी कथा तव्हांखे ॿुधाईंदासीं सिंधी भाषा में, ऐं तव्हांखे हिंदी भाषा में भी गणेश चौथ जी कथा ॿुधाईंदासीं। अलग अलग जातियुनि में अलग अलग प्रकार से अलग अलग कहानियों असांजे महाराज देवन जो देव गणपति देव जी कथाऊं आहिनि। हर भाषा जूं अलग अलग कथाऊं आहिनि। ये जेकी कथा है वो सिंधी भाषा में है। तव्हां दिल सां ॿुधंदा। हिन असांजे सनातन प्रेमी चैनल के सब्सक्राइब भी कंदा, बेलकॉन दबाईंदा ऐं असांखे प्रोत्साहन ॾियारींदा। बोल गणपति देव की जय। श्री गणेश चौथ जी कथा। रत्नापुर नाले शहर में हिकिड़ो शाहूकार महापुरुष अजीत कुमार नाले रहंदो हो, जंहिं वटि धन पदार्थ संसारी सुख जी का बि कमी कान हुई। फ़क़त पुत्र संतान कोन हुअसि। हुन ज्योतिषियुनि खे संतन खां सनातन थियण जो उपाय पुछियो। जिन चयसि त अजीत जेकॾहिं तुंहिंजी स्त्री ऋषियुनि सिद्धियुनि जे दाता श्री गणपति देव जो विर्त रखंदी, तव्हांजी मनोकामना पूरी थींदी। हुन चयो, कथा में लिखियल आहे त जेको गणपति देव के सचे मन सां मञे तो उनजी हर का मुराद पूरी थिए थी। अजीत कुमार पंहिंजे स्त्री देवी के श्री गणेश चौथ जो विर्त रखण जी विधि ॿुधाई। पाण मुसाफ़िरी ते रवानो थी वियो। हुन जे वञण खां पोइ रामदेवीअ श्री गणेश चौथ जो विर्त रखियो। विर्त जे फल वारे करे अति सुंदर पुत्र पैदा थियो, जंहिंजो नालो श्याम सुंदर कुमार रखियो वियो। ओॾां 7 सालनि गुज़रण खां पोइ जॾहिं अजीत कुमार वतन ॾे वापसि वरियो त हुन जो जहाज रत्नापुर सार जे कंठे ते समुंड में अंदर गुपी पियो। तॾहिं जो उपाय पुछियाई त उन ग्रह गोचर जांचे। चयसि त हे अजीत, हिन शहर में हिकिड़ो श्याम सुंदर कुमार रहंदो आहे। उहो जॾहिं हिन जहाज ते पंहिंजो पवित्र पेर घुमाईंदो तॾहिं ही जहाज हलंदो। अजीत कुमार हिकदम माण्हू मोकिले उन बालक खे ॻोल्हे घुरायो। बालक जे पेर पवण सां जहाज हिकदम हलण शुरू थी वियो। तंहिंखां पोइ उन बालक खे गोद में विहारे अजीत कुमार हाल अहवाल पुछियो, जंहिंमां हुन खे ख़बर पतो पियो त ही त मुंहिंजो ई पुत्र संतान आहे। ख़ुशीअ मां उन खे गले लगाए भाकुर पाताई। जहाज भी अची कंधीअ सां लॻो। ही ॿई पीउ पुट जीअं रस्तो वठी घर विया, वाट ते हुनखे हिकु अजीब तमाशो ॾिसण में आयो। छा ॾिसनि त हिकु अजगर नांग बाहि जे भंभट में जली रहियो आहे। उन्हनि पीउ पुटनि खे पाण में ॾाहो ईंदो ॾिसी नांग पंहिंजे बचाइण लाइ वेनती कई। हुननि खे दया आई ऐं नांग खे ॿरंदे बाहि मां ॿाहिरि कढियो। तॾहिं नांग हुननि खे डोड़ी अची ॾंगण लॻो। तंहिं ते हिननि चयसि त ही छा थियो? भलाई जो बदिलो बुराई। नांग चयसि त तुंहिंजे स्त्रीअ गणेश चौथ जे विर्त जो पालन कोन कयो आहे।
चयसि त तुंहिंजे स्त्रीअ गणेश चौथ जे विर्त जो पालन कोन कयो आहे, तंहिं करे मां तव्हांखे कीन छॾींदसि। नांग जी इहा ॻाल्हि अजीब वार्ता ॿुधी ॿिन्ही पीउ पुटनि नांग खे वापसि अचण जो अंजाम ॾिनो ऐं पंहिंजे घर रवाना थी विया। उते अची छा ॾिसनि त रामदेवी श्री गणेश चौथ जो विर्त रखी ॾाढे प्रेम सां उन जी कथा पूजा प्रतिष्ठा करे रही हुई। हिक तरफ़ कचो खीर, ॿिए तरफ़ कुटी जो कटोरो रखियो अथसि। उन्हनि जे विच में गुल फुल रखिया आहिनि। चंद्र दीप धूप दुखी रहिया आहिनि ऐं चौमुखी ज्योति जली रही आहे। ही सभई घर जा भाती चंद्रमा खे खीर जो अर्घ ॾेई खाई पी मज़े सां सुम्ही पिया। होॾां नांग जॾहिं ॾिठो त अजीत कुमार ऐं श्याम सुंदर मोटी कोन आया, तॾहिं उन्हनि खे ॾंगण लाइ हू संदन घर में गिरी आयो। जेको ॿधियल प्रसाद कटोरे में रखियो हो उहो सभु खाई जीअं ख़ुशीअ में गदगद थींदो अॻिते वधियो। गणेश गणपति देव पंहिंजे त्रिशूल सां खेसि मारे ख़तमु करे छॾियो। सुबुह जो अजीत कुमार जॾहिं नांग खे मुअल ॾिठो तॾहिं रामदेवी खे कावड़ी चयईं त छा ही पाप तो कयो आहे? रामदेवीअ चयो त स्वामी, मां ही पाप कोन कयो आहे। गणेश गणपति जो ऋषियुनि सिद्धियुनि जो दाता आहे, उन ई इनखे त्रिशूल हणी मारे छॾियो आहे। ही असांखे खाइण आयो हो, चङो थियो जो असां बची वियासीं। गणपति महाराज असांजी पाण रक्षा कई आहे। इहे सभु लंबोदर महाराज जी कृपा आहे। रामदेव जी इहा ॻाल्हि हुननि खे दिलि सां लॻी। सभई घर जा भाती गदगद थी गणपति महाराज जी हीअ आरती उतारण लॻा। ही गणपति देव जी आरती आहे। तव्हांखे आरतियूं सभु मोबाइल में मिलंदियूं। केॾी महिल बि का बि आरती तव्हांखे खपंदी हुजे त मोबाइल मां तव्हांखे मिली सघे थी। आरती आहे श्री जय गणेश जय गणेश, जय गणेश देवा, माता तेरी पार्वती, पिता महादेवा। हिते असां गणेश चौथ जी कथा पूरी थी। गणेश चौथ 10 तारीख़ जो आहे ऐं गणेश जी स्थापना जेकी थींदी उहा बि उन ॾींहुं थींदी। पोइ के स्थापना करे, हिकु ॾींहुं स्थापना कंदा आहिनि, के 2 ॾींहं कंदा आहिनि, के 4 ॾींहं कंदा आहिनि, के 10 ॾींहं कंदा आहिनि, जंहिंजी जहिड़ी जेकी श्रद्धा हूंदी आहे। मां सभिनि खे निवेदन कंदुसि त गणपति जी मूर्ति जो विसर्जन मिटीअ वारी जी मिटी जेकी प्लास्टर ऑफ पेरिस जी मिटी थिए थी, जेको असां समुंड में उछलाए था छॾियूं, त मां सभिनी खे वेनिती कंदुसि त गणपति देव जी मूर्ति रिद्धियुनि सिद्धियुनि जो दाता आहे, उन जी मूर्ति तव्हां हीअं समुंड में न उछलायो। इहो मुंहिंजो सभिनी खे निवेदन आहे। बोल गणपति देव की जय। हरिओम नमो नारायण।